हिकिड़ो बादशाह जंहिंखे फ़क़ति हिकु पुटु हो। हिकु ॾींहुं बादशाह खे अची ख़्यालु थियो त पुट जी शादी अहिड़े हंधा करायां जंहिं बादशाह खे बि फ़क़ति हिकु धीउ हुजे या मुंहिंजे पुट वांगुरु सदा मलूक हुजे। इहा ॻाल्हि ॻणी ऐं पुट जी तस्वीर कढाए वज़ीर खे ॾिनाई त वञी शहज़ादे लाइ किथां थंग छिकाए अचे। वज़ीर सफ़र जो सामान साण करे शहज़ादे जी तस्वीर खणी रवानो थियो ऐं थोरे घणे ॾींहं हिकु अहिड़ी बादशाह वटि पहुतो जितां जी बादशाह खे पिण हिकु ई शहज़ादी हुई ऐं हू पाण अहिड़े शहज़ादे जी ॻोल्हा में हुओ। वज़ीर पोइ उन बादशाह सां मुलाक़ात करे शादीअ जूं ॻाल्हियूं पकियूं करे ऐं मङणीअ जा सोण साठ पूरा करे हुन सां शादीअ जो ॾींहुं ॿधी मोटी पंहिंजी मुल्क आयो ऐं अची बादशाह सां हाल अहिवाल कयईं। शहज़ादे खे ख़्यालु थियो त शादीअ में कुझु ॾींहं आहिनि, तंहिं करे पंहिंजी कुंवार अॻुवाट ई ॾिसी अचां। तंहिं करे ॿ चारि नौकर ऐं सामान खणी ओॾां रवानो थियो। आख़िर वञी उन ई बादशाहीअ में पहुतो जिते संदसि सहुरो हो। शहज़ादो सफ़र जो थक लाहे शहर जो वाव सवाव लही ऐं फ़क़ीराणो वेस करे अची उन ई महिलात जी ॾेढीअ ते सदा हाणे बीह रहियो जिते संदसि कुंवार रहंदी हुई। बानीअ ख़ैरात खणी आई पर हुन चयो त आउं ख़ैरात शहज़ादीअ जे हथ सां वठंदसि। आख़िर उन ॾींहं जो बि सिजु लही वियो। सिजु लथे खां पोइ हुन पंहिंजी गोदड़ीअ मां ॿ लाल कढिया ऐं कढी पंहिंजे आॾो रखी वेही रहियो। उन्हनि लालनि जूं शुआऊं ऐं लाटूं वञी माड़ीअ ताईं पहुतियूं। शहज़ादीअ जो मथां ॾिठो तो बानीअ खे चयईं त इन ई फ़क़ीर खां इन्हनि ॿिन्ही लालनि जी क़ीमत पुछी। बानीअ जॾहिं लालनि जी क़ीमत पुछी तॾहिं हुन चयो हिननि जी क़ीमत इहा आहे त शहज़ादी पंहिंजे हथनि सां अची खणे। बानीअ वञी समूरी ॻाल्हि शहज़ादीअ खे ॿुधाई। शहज़ादी लाल ॾिसी उन ॾांहुं छिक खाधी। तो न कयईं हम ऐं न कयईं कम। उन्हनि जे शौक़ में माड़ीअ तां हेठि लही आई। फ़क़ीर छा कयो जो लालनि जे चौधारी लीको कढी छॾियईं। शहज़ादी आई तंहिं हिकदमि लीको लंघे अची लाल खयां, पर खणण खां पोइ शहज़ादे ते जो नज़र पियसि त ॾिठाई त ही त फ़क़ीरीअ जे वेस में मुंहिंजो घोटु आहे। पोइ त घर वञी ॾाढो पछतायईं ऐं उन सौदाव में पइजी वई त आउं हिन जे अॻियां हमेशह लाइ मयारदार थियसि। चङो ईअं आहे त आउं बि वेस बदिलाए कंहिं नमूने सां हिन जे ॻोठ वञी खेसि बि मयारी कयां। उन करे पीउ खां शिकार जे बहाने मोकल वठी 70 सहेलियुनि सां गॾु पाण बि मर्दानो वेस करे ओॾां रवानी थी। खिलंदे कुॾंदे आख़िर वञी उन शहर जे ॿाहिरां तंबू खोड़ियईं ऐं पहिरियों भुमरायईं त अॼोकी राति नाच ऐं गानो थींदो, जंहिंखे ॿुधणो हुजे तो तंबूअ में अची ॿुधे। इहो पहिरियों ॿुधी कई शौक़ीन अची कठा थिया ऐं शहज़ादो बि अची सहेड़ियो। हिन हिकु बानीअ खे ॻाइणी बनाए हिकु तंबूअ में वेहारियो ऐं उन सां लॻ ॿिए खेमे में पाण ॾाढा हार सिंगार करे तयार थी वेही रही ऐं माण्हू मोकिले शहज़ादे खे पाण वटि आणाए यकदमि पहिरियों ॾियारायईं त नाचनीअ जी तबियत ख़राब हुअण करे नाच ऐं राग सुभाणे ते। इहो ॿुधी सभु माण्हू हलिया विया। हीअ शहज़ादे जी ॾाढी ख़ुशामद करण लॻी ऐं निहायत सुहिणी ऐं शहाणे नमूने हिन जी ख़ातिरदारी कयईं ऐं शहज़ादो बि हिन जी सोहबत ऐं गुफ़्तगूअ में मस्तु थी वियो। कुझु वक़्त खां पोइ उते ई पंहिंजे नौकरनि खे घुराए हुकुम कयईं त कुते जो गुलर कुही शहज़ादे ऐं मुंहिंजी मानी तयारु करियो, असीं ॿई गॾिजी खाईंदासीं। नौकरनि खे अॻु में ई सम्झाए छॾियो हुआईं त अव्हां खे हुकुम मिले त गुलर जे बजाए हरण कुहजो। ख़ैर मानी तयार थी ऐं गॾिजी वेही खाधा। मानी खाइण खां पोइ शहज़ादीअ ॻुझ गोह में नौकरनि खे चयो त अव्हां टपड़ खणी अॻिते हलो, आउं पाण ई थी अचां। इशारे मिलण सां नौकर चाकरनि सामान सहेड़ियो ऐं शहर खां ॿाहिरि वञी बीह रहिया। शहज़ादीअ पोइ हुन खे अंदरि वेहारे ॿाहिरां दर बंदि करे खिसकी हली पई। पोयां शहज़ादे घणी ॻोल्हा कई मगर हूअ पंहिंजे अटाले समेत जीअं आई हुई तीअं खेरनि सां वञी पंहिंजे मुल्क पहुती। कुझु वक़्त खां पोइ हुननि जी शादी थी
ऐं पहिरीं राति शहज़ादो पासो वराए कावड़ में वेढ़िजी सेढ़िजी सुम्ही रहियो। शहज़ादीअ पुछियो त छो अव्हां नाराज़ आहियो छा? चयईं त कावड़ छो न अचे, माण्हू ॿिनि लालनि लाइ लीको लंघाए अचनि था। तंहिं ते शहज़ादीअ चयसि त थोरीअ लालच ते माण्हू कुते जो गुलर जो गोश्त बि खायो वञनि, हू त आख़िर लाल हुआ। इहा ॻाल्हि शहज़ादे खे बि दिलि सां लॻी ऐं पोइ पाण में खिली ख़ुशि थी ठहराव करे सॼी उमिरि सुखिया गुज़ारण लॻा।